मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं नाबीन जे पोयां नमाज़ पढ़ण कीअं आहे? अच्छा, नाबीन जे पोयां मजबूरी में त जेको नमाज़ पढ़ी सघे थो। नाबीन जे पोयां अगरि उहो नाबीन पंहिंजे कपिड़नि जी पाकाई जो ख़्यालु रखे थो ऐं नाबीन क़िबले जी तरफ़ दुरुस्त बीहे थो कंहिं इलाइक़े जी तरफ़, त उनजी नमाज़ पोयां जेको थी वेंदी। पोइ बि बहितर इहो आहे त को सॼे जे पोयां नमाज़ पढ़ी वञे। छाजे करे बाज़ औक़ात नाबीन खे ख़बर न पवंदी त कपिड़ा मुंहिंजा पाक आहिनि या न आहिनि। बाज़ औक़ात नाबीन खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजो मुंहुं जेको आहे क़िबले तरफ़ आहे या न। अगरि क़िबले तरफ़ मुंहुं न थियो नमाज़ न थींदी। अगरि कपिड़ा पलीत आहिनि त बि जेको नमाज़ न थींदी। पर अहिड़ो जेकॾहिं को नाबीन आहे जेको पंहिंजे कपिड़नि जो इंतिहाई ख़्यालु थो रखे ऐं रुख़ ते बीठो आहे, क़िबले ते बिल्कुलु सिधो बीठो आहे ऐं सिधो बीहंदो ई आहे, ओड़े जे पोयां सर नमाज़ थी वेंदी। उन जे पोयां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न आहे।